थी कूंज पखी ही मारियो थी छो इनके मारियो थी तो खबर है इन ते पाबंदी 144 लागू आ तू ये पखी बियो मारी ते इनके छड़ मेहरबानी कर छड़ इनके छड़ इनके बाबा ये आज़ाद पखी है इनके छड़ साईं छड़ बाबा इनके छड़ परदेसी पखी आहिनि कूंजूं जेके हज़ारनि जे तादाद में आयल आहिनि सवें जेके आहिनि से कल्ह मारी वियूं जिन सां असां शिकारनि सां मज़ामत करे कुझु छॾाए ऐं जेके वाइलाब खाते जे अमले खे ॾिनियूं हुयूं अॼु वरी इहा बरबरियत वर्कशॉप जे इलाइक़े नारा कैनाल सां लॻल आहे हर तरफ़ फायरिंग आहे ऐं जेको हिते जी जेका सूरत हाल आहे त ईअं पियो लॻे जहिड़ी का ॿिनि मुल्कनि जी जंग हलंदी हुजे ईअं दूबदू फायरिंग जा धूड़िया लॻा पिया आहिनि हीउ हिकु पखी आहे जेको असांजी प्रेस क्लब वर्कशॉप जी टीम उते पहुची उन्हनि जेके शिकारी हुआ उहे असांखे ॾिसी ऐं पखी छॾे भॼी विया आहिनि ऐं असां रिक्वेस्ट कंदासीं जेको शिकार खाते जो अमलो आहे बराए महिरबानी फिल फौरन पहुची ही पखी जेके असां वटि आहे इहो पंहिंजी तहवील वठनि ऐं ॿिया जेके बि केतिरा ई बंदूकनि सां हिते बासर हथियारबंद जेके फिरनि पिया सरेआम शिकार पिया कनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं मां अपील कंदुसि स्पेशली SSP सांगड़ ऐं मंगली SHO खे त खुदारा उहे बि पंहिंजो किरदारु अदा कनि मंगली पुलिस खे हिन मामले जो फुल फौरन नोटिस वठणु घुरिजे जीअं जेके ही परदेसी पखी आहिनि मुख़्तलिफ़ मुल्क जेके लताड़े जॾहिं असांजे इलाइक़े सांगड़ में पहुचनि था तिन सां ही बरबरियत आहे ही हिकु पखी आहे जेको ज़ख़्मी थियल आहे ऐं असां हींअर पंहिंजी तहवील प्रेस क्लब वर्कशॉप जी टीम वरितो आहे ऐं कुझु देरि खां पोइ जेके वाइलाब खाते जो अमलो ईंदो उन हवाले कंदासीं।